नाज़रीन, खिपरे जा ॾात धणी सिंध जे बंजर बणिजी वियल ज़मीन लाइ शाइरी ज़रिए आवाज़ उथारण लॻा आहिनि। शाइरनि पारां सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी फराहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे ज़ाकिर शेर जी रिपोर्ट। खिपरे में सिंधी अदबी संगत शाख जे शाइरनि पारां मुशाइरो कराए पाणी खोट खिलाफ़ शाइरी ॿुधाई। उन मौक़े ते शाइरनि अदीबनि चयो त पाणी जी खोट सबबि सिंध जा माण्हू इंतहाई परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सरकार खे घुर्जे त पाणी जी खोट खे जल्द ख़त्म कराए माण्हुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। सारी सिंध वेगाणी आहे छो त सिंध में पाणी नाहे। सारी सिंध वेगाणी आहे छो त सिंध में पाणी नाहे। वाट रनमी थी वारी उॾामे हारी कंहिंजे दर ते दाहे। हारी कंहिंजे दर ते दाहे। मींह वसा के मौला पानी नाहे सिंध में अला अला के ओला सबा जड़ी सिंध ता थी सुन वैया बरथो पुकारे ही मोजो अछड़ो थर थो पुकारे। पानी नाहे पीअण लाइ थिया खूह खारा माण्हू माल पखी आहिनि अक उञारा रोई पंहिंजी वञी वरथो पुकारे ही मुंहिंजो अछड़ो थर थो पुकारे। पानी अनलब थी वियो आहे। पानी जो सभु क़दुरु करियो। पानी सब जी आहे ज़रूरत। पानी जो सभु क़दुरु करियो। पानी खोट अक्सर करे सिंध में थिए थी। हर साल जीअं असांजी मीटिंगूं सिंधी अदबी संगत ख़ासि तौर ते हर मौज़ू ते थियनि पियूं। जेके बि सिंध जा ॻाल्हियूं आहिनि जेके बि अॼु जेका बि सिंधू जी शौक़ ते मसइलो थियो उन ते अॼु असांजे शाइरनि जेको बि पंहिंजी शाइरी नुकुर पेश कई। महांगाई बि आहे वरी मथां पाणी जो मसइलो पैदा थियो। हिन लाइ काफ़ी माण्हू परेशान आहिनि ऐं मुसीबत में आहिनि। असां हुकूमत खे अर्ज़ु था करियूं त पाणी जे बहिरान खे जल्द हल कयो वञे। ख़ासि करे जेको पंहिंजो बदीन ठठो ऐं इहो जेको समुंड लॻ जेके इलाइक़ा आहिनि उते त पीअण जे पाणी लाइ माण्हू परेशान आहिनि। बहिरान खे ख़त्म कयो वञे। कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खिपरो।